अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों? उमेद था करियूं तव्हां सभु खैरियत सां हूंदो। जीअं दोस्तों, जीअं त असां जेका बि वीडियो ठाही आहे उहा कंहिं न कंहिं टॉपिक ते ठाहींदा आहियूं, ऐं अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक शेयर ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, त जीअं असां जेका बि वीडियो ठाहियूं उहा तव्हां दोस्तनि ताईं पहुचे ऐं तव्हां उन वीडियो जो सुठे ऐं सुहिणे तरीक़े सां मुआइनो वठी सघो। दोस्तों, हीअ जेका तव्हांजी मोबाइल स्क्रीन ते हिन तस्वीर शो थी रहा आहे, यू आर कराची जो खे सिंध जो दिलि ऐं सिंध जी गादी जो हंधु चयो आहे। जीअं दोस्तों, चवण जो मक़सदु इहो आहे त कराची तमामु वॾो ऐं सुठो बहितरीनु शहरु आहे, जंहिंमें दुनिया खां माण्हू घुमण जे लाइ ईंदा आहिनि। हिते काफ़ी सारा अहिड़ा घुमण जा नज़ारा बि आहिनि ऐं कराची तमामु वॾे में वॾो शहरु आहे। दोस्तों, हिन शहर खे अलॻि करण जो सोचियो वियो कुझु ॾींहं पहिरियों। असां जेका वीडियो अपलोड कई हुन में असां इहो ई मौज़ू छेड़ियो हुयो त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि उर्दू स्पीकिंग वारा जंहिं मुखालफ़त करे ऐं उन्हनि जो इहो ई हुयो मक़सदु त कराची खे सिंध खां अलॻि कयो वञे, ऐं उन्हनि जो चवणु हुयो त असांखे अलॻि सूबो खपे ऐं असां अलॻि रही पंहिंजे सिंधी भाइरनि खां अलॻि थी करे असां पंहिंजो अलॻि सिस्टम सॼो कयो वञे। जीअं दोस्तों, जंहिं ते काफ़ी सारा असांजा सिंध जा नौजवान जंहिंजो तमामु सुठो अहम किरदारु हुयो, जंहिंमें मुश्ताक सरकी साहिब जा तमामु घणो अहम किरदारु अदा कयो। मुश्ताक सरकी साहिब जंहिंजी हीअ जेका 24 सितंबर वारी रैली जेका निकिती, असां तव्हां सां ज़िक्र कयो हुयोसीं रैली जो, उहा रैली तमामु सुठी ऐं बहितरीनु तरीक़े सां कामयाबी वई ऐं उन रैली जी मोड़ तमामु सुठी मिली। उन खां पोइ असांजे सिंध जो CM साईं मुराद अली शाह जी बि असांजी स्पीक ॿुधी सिंधी असेंबली में, जंहिं तमामु सुठा अल्फाज़ ॻाल्हाया। साईं मुराद अली शाह जो बि इहो ई चवणु हुयो त असां कराची खे कॾहिं बि सिंध खां अलॻि न कंदासीं ऐं कराची खे अलॻि सूबो ठाहिणु कॾहिं बि कोन ईंदासीं। जंहिं बि दुश्मन जी इहा साज़िश आहे, असां उनजी साज़िश खे नाकाम कंदासीं। दोस्तों, मुश्ताक सरकी साहिब खे काफ़ी सारनि माण्हुनि सां मुंहुं ॾियण जो पए ऐं काफ़ी सारे माण्हुनि सां हुनखे आम्हूं साम्हूं थियण जो पए ऐं काफ़ी सारी दुश्मनी बि मुश्ताक सरकी साहिब कराई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ऐं असांजे दोस्तनि जे करे ऐं पंहिंजे सिंध वासियुनि जे करे। दोस्तों, उन जे बावजूदि बि अगरि अहिड़े शख़्स जे मथां इल्ज़ामात लॻाया वञनि, दोस्तों हिन दुनिया में काफ़ी असांजे सिंध में, बल्कि असांजे सिंध में काफ़ी सारा अहिड़ा किरदार आहिनि जेके असांजे सिंध खे बचाइण ऐं सिंधियुनि जी इज़त वधाइण जे करे पंहिंजो जान ऐं माल क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। पोइ बि असांजा कुझु दोस्त सिंधी अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजो चवणु हूंदो आहे त हीअ जेके अॻवान असांजा, जीअं मुश्ताक सरकी साहिबु आहे, बशीर ख़ान कुरैशी हुयो, उन खां अलावा काफ़ी सारा डॉक्टर कादिर मक्सी आहे, अहिड़ियूं काफ़ी सियासी पार्टियूं ऐं कुझु अहिड़ी जेके जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आहे, काफ़ी सारा अहिड़ा किरदार ऐं बहितरीनु माण्हू बि आहिनि जेके पंहिंजी सिंध खे ऐं पंहिंजी सिंध जी आवाम जो ई सोचींदा आहिनि। पोइ बि असांजी आवाम हमेशह उन्हनि खे ग़लति ऐं बुरी नज़र सां ॾिसंदी आहे। मुश्ताक सरकी साहिब बि काफ़ी सारा ॾुखनि सां हुन मुंहुं ॾिनो आहे ॾुखनि सां, ऐं उन खां बावजूदि बि मुश्ताक सरकी कॾहिं पंहिंजे सिंध जो को बि अहिड़ो मसइलो मसाइल जंहिं ते न असांजी पुलिस पहुची सघंदी आहे, न असांजी का कोर्ट ते पहुचंदी आहे, फस्ट मुश्ताक सरकी साहिब बि उते पहुची करे उन मसइलनि में हथु विझंदो आहे ऐं उन मसइलनि खे बिल्कुलु पुरअमन तौर ते हल करण जी कोशिशि में लॻिया पिया आहिनि। दोस्तों, हीअ जेका तस्वीर तव्हांजे अॻियां शो थी रही आहे, रियाज़ चांडियो जेको जीअं सिंध जो तमामु हिकु सुठो कारकुन आहे ऐं तमामु हाणे त पार्टी लीडर आहे, हिननि जो बि तमामु बहितर ऐं तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे। हिननि बि हमेशह सिंधी ऐं सिंधी भाइरनि सां सुठो सलूक ऐं हुननि जी मदद करण जी फुल कोशिशि कई आहे। रियाज़ चांडियो साहिब बि तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे ऐं उमेद था करियूं त रियाज़ चांडियो बि मुश्ताक सरकी साहिब सां साथ ॾेई करे हू पंहिंजो हिकु ई हमक़दम ऐं हिकु ई आवाज़ु खणी सिंध जे बारे में ॻाल्हाईंदा। दोस्तों, बशीर ख़ान कुरैशी तमामु दिलेर ऐं तमामु गैरतमंद इंसानु हुयो। अॼुकल्ह हुनजी यादि तमामु हर सिंधी भाइरनि खे तमामु घणो ईंदी आहे, छो त बशीर ख़ान कुरैशी अगरि हिन दौर में हुजे हा त शायदि हीअ जेके सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हियूं या कराची खे अलॻि करण जी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, त इहे कॾहिं बि तव्हां ऐं असांजे साम्हूं न अचंदा। दोस्तों, बशीर ख़ान कुरैशी जो तमामु घणो ऐं बहितरीनु किरदारु हूंदो सिंध जे हर उन जंग जर में, ऐं तमामु ॾुखायल जेके बि सिंध जा अहिड़ा मसइला मसाइल हूंदा उन्हनि में तमामु जल्द खां जल्द बशीर ख़ान कुरैशी उन मसइलनि में हल करण जी कोशिशि कंदो हुयो। सनान ख़ान कुरैशी भी तमामु बहितर ऐं सुठो कमु कयो आहे, उहो बि हिन दौर में पार्टी लीडर आहे पंहिंजी, ऐं अलाह पाक हुनखे हिमत ॾींदो त उहो जीअं सिंध खे सुठे तरीक़े सां हलाईंदो ऐं पंहिंजी सिंधी भाइरनि जी हमेशह मदद कंदो, ताकी जीअं को बि असांजो सिंधी बशीर ख़ान कुरैशी जी कमी महसूसु न करे सघे।
दोस्तों चवण जो मक़सदु इहो हुयो त असां सभिनी दोस्तनि खे जेके बि असांजा यूट्यूबर सिंधी यूट्यूबर्स आहिनि उन सभिनीनि खे मिली करे हिन ई मौज़ू ते हिन टॉपिक ते वधि खां वधि ध्यानु ॾियणु खपे। ऐं अगरि अहिड़ी का शरारत तव्हांजी नज़र में साम्हूं काथे पेश अची रही आहे त को बि असांजो दुश्मन जेको सिंध धरती ते या सिंध जे कंहिं बि शहर ते वार करणु चाहे थो असां उन ते फौरी कंट्रोल कयूं ऐं उनखे पंहिंजी रस्तो ॾेखारियूं त हुननि जो रस्तो छा आहे ऐं हू हाणे हिन दौर में छा पिया चाहिनि। दोस्तों असांजी तव्हां सभिनी सिंधी भाउरनि ऐं सभिनी सिंधियुनि सां इहा ई रिक्वेस्ट आहे, असां महिरबानी करे पाण में हिकु एको थी रहो, ॿधी करे रहो ऐं तमामु सुठो किरदारु अदा कयो जीअं सिंध जो नारो हमेशह गूंजंदो रहे। ऐं अलाह पाक तव्हां सभिनी दोस्तनि खे हिमत ॾींदो ऐं उम्मीद था करियूं तव्हां सभु दोस्त असांजे हिन जेका अॼु जी असां वीडियो ठाही आहे इन ते अमल कंदो ऐं असांजो इहो ई मक़सदु हुयो त तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु करे ऐं असां पंहिंजे बशीर ख़ान कुरैशी जो नारो ज़िंदा ऐं शादाबाद रखूं। ठीकु आहे दोस्तों, इहा नंढी ॻाल्हि हुई जेका तव्हां दोस्तनि सां शेयर करणी हुई। अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक शेयर ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ताकी जीअं असां जेका बि नेक्स्ट वीडियो कंहिं बि टॉपिक ते कंहिं बि मौज़ू ते ठाहियूं उहा तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे ऐं तव्हां उनखे ॾिसी करे शेयर कयो ताकी उहा पंहिंजी मक़सदु तां रवानो थिए। ठीकु आहे दोस्तों, नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा इजाज़त, दुआ में यादि कयो। अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत।